भिरिया रोड शहर में सलीम दीन कीरियो तरफा मुफ्त अखियुनि जी कैंप लगाई वई। तफ़सील ॿुधाए रहियो आहे मजीद कीरियो। चवंदा आहिनि त अखियुनि जो नूर ख़ुदा जे तरफ़ां ॾिनल अनमोल तोहफ़ो आहे। जॾहिं हिकु इंसान या वॾी उमिरि जो शख़्स अखियुनि जी बीनाई खां वेही वञे थो, ॼण त दुनिया हिन खे ऊंदाईअ वांगुरु लॻंदी आहे। भिरिया रोड ऐं भरपासे में समाजी वर्करनि जे ताउन सां जॾहिं बि मुफ़्त अखियुनि जी कैंप लॻंदी आहे त अखियुनि जा मरीज़ मर्द औरतूं इलाज लाइ पहुचनि था। अहिड़ियुनि अखियुनि जी कैंप में भिरिया रोड में समाजी अॻवान सलीम दीन कीरियो, मिठल कीरियो, अली हसन कीरियो ऐं शमन कीरियो ऐं अशरफ कीरियो जी अॻवानी में पंहिंजी मदद पाण त कीरा माला में लगाई वई, जंहिंमें परे परे खां मरीज़ पहुता जिन खे मुफ़्त अखियुनि जा बुढ़ा इनकूं तोड़े फीको ज़रिया ऑपरेशन करे रब खे राज़ी करण जी कोशिश कई वई। सुठी ॻाल्हि आहे। अल्लाह ताला माण्हुनि खे हिमत ॾे जे इहा कराए पियो। ॿियो त मां बि ग़रीब ॿार आहियां, हिकिड़ी कोशिशि कई अथऊं राणे खे रिझाइण जी। चश्मा ॾियूं था फ्रीअ में, ऑपरेशन फ्री था कयूं ऐं दवाऊं मेडिसन्स ॾियूं था। त इहे जेके बेसिक सहूलियतूं आहिनि, बल्कि असां त एम्बुलेंस बि आ रही आहे, मरीज़ खे वठी बि अचूं था, छॾे बि अचूं था। त इहो हर साल माना हिकिड़ो ज़हन बि इहो आहे त असांखे हर साल करणी आहे। हिकिड़ी हीअ ख़ुदाई कमु आहे ऐं जेको आहे हिते गुरबत इलाही आहे असांजे इलाइक़नि में, ऐं उन लाइ मरीज़ जेके आहिनि ॻोठाणा वीचारा परेशान कंहिं वॾनि शहरनि में वञी नथा सघनि। हीअ नूर जहिड़ी ॻाल्हि आहे, अलाह नूर आहे त सभु कुझु आहे। कराची जा डॉक्टर ईंदा आहिनि ऐं जेको आहे फीको मशीनियूं सॼो माना अलाह मदद कंदो आहे ऐं ॾाढो सुठे नमूने सां उन जा ऑपरेशन थींदा आहिनि। अहिड़ियूं कैंपूं लॻनि खपनि हिते पंहिंजे शहर वारनि खे सहूलियत आहे हिन कैंप जी। जेके ग़रीब गुरबा आहिनि, तव्हांखे ख़बर आहे वक़्तु कहिड़ो वेठो हले, त उन्हनि जे लाइ तमामु सुठो इंतज़ाम थियलु आहे हिते। असां त लेडीस में वेठा आहियूं, लेडीस में घणा सुबुह खां वठी मायूं अचण लॻियूं आहिनि, काफ़ी ऑपरेशननि जूं आहिनि। हर साल माना 5 सालनि खां मुसलसल ही जेके अखियुनि जी मुफ़्त कैंप लॻे थी। इन्हनि में पाड़े वारनि माण्हुनि खे, ओस पास जे माण्हुनि खे लाभ अचे थो। नूर जेको आहे सो नेमत आहे, जंहिं माण्हूअ खे अखि थिए माना उन खां वधीक को सवाब ई कोन्हे। अहिड़ो प्रोग्राम जेको आहे थींदो रहे। ग़रीब माण्हू मिसकीन वीचारा जेके आहिनि उहे वॾनि ऑपरेशन ते कोन था पहुची सघनि। कैंप्स जे करे जेको आहे सो काफ़ी मोतीअ जा ऑपरेशन जेके आहिनि उहे घटि थियनि था। न त हूअं ॾिसो गवर्नमेंट में बि कमु हले पियो, मुख़्तलिफ़ चैरिटी बि कमु कनि पियूं, पर उनजे बावजूदि बि असां हिकिड़ी कैंप लॻाई आहे त हिन में 30-40 पेशेंट जो असांखे मिलिया आहिनि मोतीअ जा। ऐं इन में 30-40 में मतिलबु चङा भला जेके पेशेंट 15-20 आहिनि उहे मैच्योर कैटरेक आहिनि। मैच्योर जो मतिलबु आहे सफ़ा आख़िरी कंडीशन ते हुया, आख़िरी स्टेज ते हुया, जेकॾहिं हिननि जो ऑपरेशन न थिया त वधीक नुक़सानु थिया। भिरिया रोड में सालियाना कैंप में तव्हां हितां जे अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, सलीम दीन कीरियो समेत जेका बि उनजी टीम आहे उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो चवणु आहे त असां हर साल ई जेको आहे अखियुनि जी कैंप लॻाईंदा आहियूं। काफ़ी जेके ग़रीब मुस्तहिक़ मरीज़ आहिनि उहे तमामु परे परे खां अचनि था, उहे ॿाहिरि जेको आहे ग़रीब नथा वञी सघनि, उन जा मुफ़्त ऑपरेशन कया वञनि था, उन्हनि खे मुफ़्त चश्मा वग़ैरह ॾिना वञनि था। कैमरामैन गफ़ार चन्ना सां गॾु अब्दुल मजीद कीरियो, आवाज़ TV, भिरिया रोड।